नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जी तारीख़ी शहर मूमल जी माड़ी जी बिजली गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बंदि, जंहिं करे माथेलो में पीअण जे पाणी जी शदीद खोट। शहरी रोड ते निकिरी आया आहिनि। टायरनि खे बाहियूं ॾेई सीपको खानपुर महर जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, बिजली बहाल करण जो मुतालबो। मूमल जी माड़ी ऐं बुखारा बिरड़ी जे रवासिन शाह ख़ालिद अल्लाह बख्श, शेख लियाकत बोज़दार, सनाउल्ला भुट्टो, सईद ज़ाकिर हुसैन शाह, हमज़ो चन्ना ऐं ॿियनि खिताब कंदे चयो है त सीपको खानपुर महर जे लाइनमैन मीर मोहम्मद कोराई मुबीना रिश्वत न ॾियण तां मूमल जी माड़ी ऐं भरपासे जे इलाइक़े जी बिजली काटे छॾी, जंहिं करे मूमल जी माड़ी में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बिजली बंदि आहे। हिन चयो त बिजली न हुजण करे शहर में पीअण जे पाणी जी पिण शदीद खोट थी वई आहे। शहर करबला जो ॾेख ॾेई रहियो आहे, जॾहिं त बिजली बंदि हुजण करे शहर जो कारोबार तबाह थी वियो आहे। हिननि चयो त करप्ट लाइनमैन मीर मोहम्मद कोराई सरेआम मुबीना रिश्वत एवज़ पाणी जो ट्यूबवेल ऐं मशीनूं हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, पर सीपको जे आला अमलदार ख़ामोश तमाशाई बणियल। इन मौक़े ते शहरनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त इन करप्ट अमलदार मीर मोहम्मद कोराई खिलाफ कानूनी कार्रवाई करे बिजली बहाल कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।